सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध अंदरि खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबीअ लाइ हलंदड़ तहरीक बाबति डॉक्टर अलीगुल मेतलो, चेयरमैन सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप सां ॻाल्हि ॿोल कई वई आहे, जेका अव्हां जे ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। साईं महिरबानी, मां पंहिंजे तरफ़ां ऐं सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जे तरफ़ां तव्हांजो थोराइतो आहियां जो तव्हां मौक़ो फ़राहम कयो आहे त असां पंहिंजनि नुक़्ते नज़र जो हिन ते इज़हार ख़्याल कयूं। तमामु ॾुख वारी सूरत हाल आहे ऐं सिंध वाहिद सूबो आहे जिते गुज़िरियल कई ॾहाकनि खां वठी का बि अहिड़ो वाक़ियो न थियो आहे जंहिंखे मुल्क दुश्मन या दहशतगर्दी जे ज़िमरे में शामिल कजे। सिंधी माण्हू हूअं बि मज़ाजनि ऐं तारीख़नि कंहिं बि दहशतगर्दी जे वाक़ियनि में मुलविस न आहिनि। सिंध में का बि अलहदगी जी तहरीक कोन थी हले, सिंध में को बि वायोलेंस कोन थो थिए, सिंध में के बम जा धमाका कोन था थियनि। उन जे बावजूद बि माण्हू खजी था वञनि ऐं नंढी उमिरि जा ॿार खजी था वञनि। इहो ख़ुदि मुल्क जी बुनियादनि सां खेॾण जे बराबरि आहे। तव्हां हिकु अहिड़ी आबादी खे जेका पुरअमन आहे, जेका मुल्क जे आइनी हक़नि में पुरअमन जदोजहद वसीले यकीन थी रखे, उन्हनि माण्हुनि खे खॼियो थो वञे ऐं उन्हनि जा चिचरियल लाश था मिलनि, उन्हनि खे तशद्दुद शुदा बरामद था थियनि या वरी उहे ज़हनी तौर ते एतिरा मफ़लूज करे पोइ छॾिया था वञनि जो उहे पंहिंजी ज़िंदगी हिकिड़े नॉर्मल माण्हू वारी गुज़ारे नथा सघनि। ऐं हिन वक़्तु असां सभु माण्हू जॾहिं इहे ख़बरूं हिते ॿुधंदा आहियूं मुल्क खां ॿाहिरि वेही त ॾाढो ॾुख थींदो आहे ऐं परेशानी थींदी आहे ऐं पंहिंजो आवाज़ सिंध जे उन्हनि माण्हुनि सां मिलाईंदा आहियूं जेके इन करब जी कैफ़ियत मां गुज़रनि था। ऐं सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप इहो सम्झे थी त पाकिस्तान हिकिड़ो तमामु वॾो मुल्क आहे, दुनिया जो 5-6 नंबर आबादी में वॾो मुल्क आहे। उन मुल्क में तमामु घणा मसइला आहिनि, उन मुल्क में मुख़्तलिफ़ क़ौमियूं रहनि थियूं, उन्हनि क़ौमुनि जे विच में मसइला आहिनि, पाणी जा मसइला आहिनि, रोज़गार जा मसइला आहिनि, वसीलनि जा मसइला आहिनि। अहिड़े मुल्क में अहिड़ियूं हरकतूं करे मुल्क जी बुनियाद जे ख़िलाफ़
न कयो वञे ऐं इन जा असर मुल्क जी बुनियादनि ते पवंदा, उहे कमज़ोर थींदा ऐं रियासती इदारनि खे असां ख़बरदार था कयूं त हू इन्हनि प्रैक्टिसिस खां परे रहनि, इन जो को बि नतीजो न निकिरंदो ऐं इन आम माण्हुनि जी जेका जदोजहद आहे, क़ौमुनि जी जेका जदोजहद आहे, वसीलनि जी जेका जदोजहद आहे, उहा इन्हनि हरबनि सां न रुकबी ऐं इनखे दुरुस्त कयो वञे, पंहिंजी रवश दुरुस्त कयो, इंसानी हक़नि जी लताड़ बंदि कयो, इंसानी हक़नि जो एतिराम कयो। हीअ दुनिया तब्दील थी वई आहे। इन दुनिया में तव्हां अहिड़ियूं हरकतूं करे आज़ादी सां नथा रही सघो ऐं तव्हांखे इन हर हिकु शइ जो जवाबु ॾियणो पवंदो। ऐं असीं मुतालबो था कयूं, सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप मुतालबो थी करे त पाकिस्तान जा समूरा इदारा, वफ़ाक़ी हुजनि, सूबाई हुजनि, ऐं पंहिंजो सिक्योरिटी एजेंसीज़ हुजनि, उहे इन्हनि प्रैक्टिसिस खां ॿाहिरि निकिरनि ऐं सिंध में जीअं ॿियनि सूबनि में थिए थो, पश्तूनख्वा में थो थिए, बलोचिस्तान में थो थिए, या ॿियनि जिहादी ग्रुपनि जेके हरकतूं कनि था, अहिड़े क़िस्म जी का बि सूरत हाल सिंध में कोन्हे। सिंध हिकु पुरअमन सूबो आहे जिते रोड रस्ता खुलियल आहिनि, जिते रेलूं आज़ादाना तौर ते हलनि थियूं, कारोबार आज़ादाना तौर ते था हलनि, माण्हू पीसफुल आहिनि। उन्हनि पुरअमन माण्हुनि खे खणी, उन्हनि जे ॿारनि खे खणी अज़ियत में विझणु, इहो सिलसिलो बंदि थियणु खपे। साईं, हीअ जेका तहरीक हले पई, जेका इस्लामाबाद में बि टे ॾींहं हली, वरी कराची में बि हली, हैदराबाद में बि आहे, उन जे नतीजे में वरी जेकॾहिं आज़ाद नथा थियनि इहे सभई खंभियल नौजवान, त पोइ इन तहरीक जो जेको दाइरो आहे उहो सॼी सिंध में वसी करण जो ऐलान कयो वियो आहे। त हिन तहरीक जे हवाले सां तव्हां हिन तहरीक जी हिमायत कयो था या हिन तहरीक खे तव्हां कीअं था ॾिसो? असां बिल्कुलु हिन खे ॾिसूं था, तंग आयत बजंग आयत, ऐं माण्हू तंग आहिनि तमामु घणो, ऐं माण्हुनि घणो सब्र कयो आहे ऐं घणो सठो आहे, हिकिड़ी अज़ियत जी कैफ़ियतुनि में रहियो आहे। हीअ ॻाल्हि एतिरी न रुकंदी या घणी वधंदी। सिंधियुनि माण्हुनि जो तहमुल बि वॾो हूंदो आहे ऐं उनजी परसिवरेंस बि वॾी हूंदी आहे, ऐं हींअर उथिया आहिनि ऐं हिकिड़े मजबूरन उथिया आहिनि, ऐं इन में हर जॻह ते उन्हनि खे मोट मिली आहे। ऐं सॼी डायस्पोरा सिंधी कम्यूनिटी, सिंधी माण्हू दुनिया जे 150 खां वधीक मुल्कनि में रहनि था ऐं कम्युनिकेशन जे तेज़ तरीन टेक्नोलॉजी जे दौर में इहो मुमकिन ई कोन्हे त माण्हू अण लाॻापियल रहनि। सभु माण्हू हिन में शामिल आहिनि। हैदराबाद जो जेकॾहिं मुज़ाहिरो अॼु थियो आहे त उनखे सॼी दुनिया में वेठल ऐं पाकिस्तान में वेठल समूरनि सिंधियुनि माण्हुनि ॾिठो आहे, ॿियनि माण्हुनि ॾिठो आहे। लाहौर में बि मुज़ाहिरा थिया आहिनि इन जे हक़ में, ऐं उते माण्हुनि आवाज़ बुलंद कयो आहे जेके सिंधी न आहिनि। त सॼी दुनिया जा हक़ परस्त माण्हू हिन शइ खे, हिन लताड़ खे तमामु हिकिड़े मुज़बत कनि था ऐं मुतालबो था कनि त जल्द खां जल्द इहो सिलसिलो ख़तमु कयो, समूरनि माण्हुनि खे बाइज़त तौर ते आज़ाद कयो वञे, ऐं जेकॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ के चार्जिस आहिनि त मुल्क जे कानूननि पटरांदड़ उन्हनि खे हलायो वञे। हीअ जेका आहे सिका शाही कोन्हे जो माण्हुनि खे खणी वञो ऐं ग़ाइब कयो। मां तव्हांखे मिसाल ॾियां, नाज़नीन हिकिड़ी औरत आहे, ब्रिटिश सिटीज़न आहे ऐं ईरानी आहे, उनखे ईरान में कैद कयो वियो आहे, उन ते कोर्ट में केस हलायो वियो आहे, उन खां पोइ उहो सज़ा काटे रही आहे। उनखे बि इजाज़त आहे त उहा बर्तानिया जे सफ़ीर सां तेहरान में फ़ोन ते ॻाल्हि ॿोल करे थी, राब्ते में अचे थी। ही कहिड़ो मुल्क आहे जो हिन दौर में ईरान में बि जेका इंसानी हक़नि जी सूरत हाल आहे उन खां बि पोइ ते आहे। त जेके बि माण्हू आहिनि, कलभूषण आहे इंडिया जो जंहिंखे जासूस चयो थो वञे, उनखे फांसी जी सज़ा आयल आहे, पर उनखे बि पंहिंजे ख़ानदान सां मिलायो थो वञे। इंडिया मां माण्हू अचनि था उनजे ख़ानदान जा, अची उन सां मुलाक़ात कनि था। त सिंधियुनि माण्हुनि अहिड़ो कहिड़ो ॾोह कयो आहे जो कलभूषण वारी बि ट्रीटमेंट हुननि खे नथी मिले, या उन्हनि कहिड़ो ॾोह कयो आहे जो ईरान में जेका रुजत पसंद हुकूमत आहे उहा बि कुझु माण्हुनि खे सहूलतूं ॾिए थी, सज़ा याफ़्ता माण्हुनि खे। ही माण्हू त
बेगुनाह आहिनि ऐं हिननि खे कंहिं बि आज़ाद कोर्ट में पेश न कयो वियो आहे, उन्हनि ते को इल्ज़ाम न लॻाया विया आहिनि, उन्हनि खे कोर्ट में केस हलाए सज़ाऊं न ॾिनियूं वयूं आहिनि, त बाक़ी हिननि खे बंदि छो कयो वियो आहे। त हीअ सूरतहाल ॾाढी ॾुखी आहे ऐं इन ॾुखी सूरतहाल में सिंधी माण्हू पंहिंजी भरपूर जोश ऐं जज़्बे सां जदोजहद हलाईंदा ऐं इहे जेसिताईं आज़ाद न थींदा तेसिताईं माण्हू सुख जो साह वेही वठी न विहंदा। डॉक्टर साहब, हाणे ही जेका जदोजहद हले पई, इन्ही जदोजहद में सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप पंहिंजो हिसो कीअं अदा कंदी, पंहिंजो किरदारु कीअं अदा कंदी? असां हर वक़्तु हिननि जी मुज़बत कंदा रहंदा आहियूं। असांजी हिकिड़ी कम्युनिटी ऑर्गेनाइज़ेशन आहे ऐं असां पंहिंजे वतन में थींदड़ जेके बि वाक़िया थियनि था, सुठा या ख़राब, असां उन ते गहरी नज़र रखूं था ऐं उन में असां भरपूर शिरकत कंदासीं ऐं कंदा रहिया आहियूं ऐं ज़रूरत पई त असां वधीक हितां जी इंसानी हक़नि जूं जेके तंज़ीमूं आहिनि, हितां जा पार्लियामेंटेरियंस आहिनि, हितां जी हुकूमतूं आहिनि, असां उन्हनि खे बि अप्रोच कंदासीं, बैन अल-अक़वामी इदारनि खे बि अप्रोच कंदासीं। डॉक्टर अलीगुल मित्रो साहब, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाइण लाइ तव्हांजा लख लाइक। सामईन, हाणे अवां डॉक्टर अलीगुल मित्रो चेयरमैन सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जी ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया हुआ। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन